अॼु आउं अव्हांखे ॿुधाईंदुसि औलाद बंदि करणु जाइज़ आहे या नाजाइज़ आहे। असांजे मुआशिरे ऐं समाज में इन ॻाल्हि खे हराम, अशद हराम, सख़्तु हराम सम्झो वञे थो। छा इहा इस्लाम जी तालीमात आहे या न? जेकॾहिं असां क़ुर ऐं हदीस जो मुतालो कयूं त असांखे ख़बर पए थी त जेतिरी इन ते असां सख़्ती कई आहे एतिरी असांजे मथां इस्लाम सख़्ती नाहे कई। असांजे मुआशिरे जे अंदरि इस्लाम जी तालीमात ते जेको अमल कयो वञे थो, ख़ासि करे इन ॻाल्हि ते कि औलाद बंदि कराइण ते सिर्फ़ु यक तरफ़ो ॾिठो वञे थो। हर शइ जा ॿ तरफ़ हूंदा आहिनि, ॿ पासा हूंदा आहिनि, ॿिन्ही खे मद्देनज़र रखी करे अमल कजे त पोइ इहो मुनासिबु आहे। लेकिन असां वटि छा आहे, असां इन मामले में सिर्फ़ु यक तरफ़ो अमल कयो वेंदो आहे ऐं बाक़ी मामलात में बाक़ी जेका इस्लामी जी तालीमात आहे उहा असां ॿिन्ही तरफ़ खे मद्देनज़र रखी करे अमल कंदा आहियूं। नमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे ऐं ॿिया जेके बि मामलात आहिनि इन में असांखे एतदाल ऐं मयाना रवी जो हुकुम ॾिनो वियो आहे। नमाज़ खे असांखे डिघी नाहे करणी, जेकॾहिं असांजे पोयां पोड़ा ऐं कम वारा माण्हू आहिनि त पोइ असांखे डिघी नमाज़ नाहे पढ़णी। असांखे विसाल रोज़ा रखण खां मना कयो वियो आहे ऐं ख़ैरात एतिरी कयो जेतिरी अवामी ताक़त हुजे या अव्हांजी ज़रूरियात ज़िंदगी खां जेको बचत माल हुजे उन जी ख़ैरात करण जो असांखे हुकुम आहे। तो असां इन्हनि कमनि में एतदाल ऐं मयाना रवी इख़्तियार कंदा आहियूं। लेकिन इन मामले में औलाद जे मामले में असां हिकु तरफ़ो अमल कंदा आहियूं, ॿिए तरफ़ खे असां नज़र अंदाज़ करे छॾंदा आहियूं। हाणे हिकु तरफ़ो छा आहे ऐं ॿिए तरफ़ कहिड़ा नुक़सानात आहिनि ऐं कहिड़ा हुक़ूक़ असां ज़ाहिर कंदा आहियूं, अॼु आउं अव्हांखे बेतफ़सील ॿुधाईंदुसि। यादि रखिजो, असां इन ॻाल्हि ते अमल कंदा आहियूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजी उम्मत खे वधायो, उन औरत सां शादी कयो जेका औलाद घणो पैदा करे ऐं क़यामत जॾहिं आउं अव्हां ते फ़ख़्रु कंदुसि ॿियनि उम्मतुनि जे साम्हूं। इन ॻाल्हि ते अमल करे असां औलाद बंदि करण खे हराम ऐं नाजाइज़ सम्झंदा आहियूं। लेकिन यादि रखो, असां ॿिए तरफ़ में जेके हुक़ूक़ ऐं नुक़सानात जा मुर्तकिब थींदा आहियूं उनखे असां बिल्कुलु नज़रअंदाज़ कंदा आहियूं। पहिरीं ॻाल्हि, असां औलाद जे हुक़ूक़ खे ज़ाया कंदा आहियूं, उनजी परवरिश ऐं तरबियत जो। यादि रखो, ॿार जी जेका खीर जी मुदत आहे, खीर पीआरण जी मुदत, उहा 2.5 साल आहे। हिकिड़ो ॿारु थियो, अञा साल जो थियो कोन आहे, ॿियो ॿारु अची वियो त पोइ असां पहिरियों हक़ उन ॿार जो ज़ाया कयो कि उनजी जेका 2.5 साल मुदत हुई क़ुर ऐं हदीस में, उहा असां बिल्कुलु नज़रअंदाज़ करे छॾी, उहा असां उनजो ज़ाया करे छॾी। ऐं ॿियो हक़ आहे परवरिश जो। उनजी परवरिश असांखां सुठी नथी थिए, छो त 3-4 ॿार हिकु जेॾा हुजनि ऐं उन में वक़फ़ो न हुजे त पोइ उनजी असां परवरिश, उनखे सुठा कपिड़ा ऐं सुठी खुराक नथा ॾेई सघूं। टियों हक़ जेको असीं ज़ाया कयूं था उहो तालीम जो कयूं था। जेकॾहिं छोकिरा 5-10 आहिनि ऐं असांजे मुआशिरे में इहे आहिनि, असांजे ॻोठनि में ख़ासि करे असांजे थर पार्कर जे अंदरि अञा छोकिरो मर्द जेको नौजवान वेठो आहे उनजी 10 औलाद आहे, 10 छोकिरा आहिनि, नियाणियूं आहिनि। हाणे तव्हां ॿुधायो, जंहिं वटि 10 आहिनि ऐं उनजो 20,000 या 30,000 होटल ते कमु करण वारो आहे, उहो कहिड़ी तालीम ॾींदो, उहो कहिड़ी तरबियत कंदो उनजी? तो पहिरीं परवरिश, तालीम ऐं तरबियत, इहे 3 हक़ आहिनि औलाद जा ऐं असां इहे उन औलाद खे नथा ॾियूं, इहे ज़ाया कयूं था ऐं इन जो असांखां पुछाणो थींदो। ॿियो आहे घरवारी जो हक़। घरवारी जो हक़ इहो आहे त हिकिड़ो औलाद थिए त ॿिए औलाद जे दरमियान वक़फ़ो हुजे, घटि में घटि 3 सालनि जो या 4 सालनि जो हुजे, त औरत बि खाई सघे, पीए सघे, घुमी सघे, पंहिंजे सहेलियुनि वटि वेही सघे ऐं पंहिंजी जेका शक्ल ऐं सूरत आहे उहा बि पंहिंजी सेटिंग ते अची वञे। हाणे जेकॾहिं हिकिड़ो आहे साल जो ॿारु या 7-8 महीननि जो आहे ऐं औरत जेका आहे हमल सां आहे, त पोइ उहा औरत कीअं वीचारी घुमी सघंदी, कीअं फिरे सघंदी, कीअं पंहिंजे अज़ीज़ अक़ारिब में वञी सघंदी, रिश्तेदारनि में कीअं वञी सघंदी, उहो कीअं खाए पीए सघंदी? तो पोइ असां छा कंदा आहियूं, असां औरत जे हक़ खे बिल्कुलु ज़ाया करे छॾींदा आहियूं। ऐं टियों जेको आहे, जेको मुड़ुसु आहे उहो बि शादी हुजण जे बावजूदि गुनाहनि जी तरफ़ उनजी निगाह हूंदी आहे, उहो गुनाह कंदो रहंदो आहे। छाजे करे? बार बार औलाद थियण जे करे औरत जी जेका हुस्न और जमाल हूंदो आहे उहो ख़तमु थी वेंदो आहे। पोइ मर्द जी जेका जिन्सी ख़्वाहिश आहे उहा पूरी न थींदी आहे उन औरत में, उन जे करे उहा शादी हुजण जे बावजूदि जेका आहे ॿियनि गुनाहनि जो मुर्तकिब थी वेंदो आहे। अल्लामा ग़ुलाम रसूल सैदी साहब जेका मुस्लिम शरीफ़ जी शरह लिखी आहे, उन में तक़रीबन 11 सूरतूं लिखियूं आहिनि, जिन मां 2 सूरतूं जेके आहिनि नाजाइज़ आहे, औलाद बंदि करणु नाजाइज़ आहे ऐं हराम आहे। बाक़ी जेके 9 सूरतूं आहिनि, उन 9 सूरतनि में औलाद बंदि करणु जाइज़ आहे ऐं किन सूरतनि में वाजिबी आहे। तो अचो असीं उहे सूरतूं पढ़ूं था। अल्लामा ग़ुलाम रसूल सईदी साहब जी जेका शरह आहे मुस्लिम शरीफ़ जी, उन मां तव्हांखे आउं ॿुधाए रहियो आहियां। पहिरीं आहे जिन में औलाद बंदि करणु नाजाइज़ आहे। पहिरीं सूरत लिखी आहे, रिज़्क़ जी तंगी जे ख़ौफ़ करे औलाद बंदि करणु जाइज़ नाहे, छो त इन जो हराम हुजणु क़ुर मजीद में वाज़े। अल्लाह ताला फरमायो, वला तक़्तुलू औलादकुम ख़शियत इमलाक। सूरह इसरा जे अंदरि फरमायो कि ख़शियत इमलाक यानी रिज़्क़ जी तंगीअ जे करे तव्हां औलाद खे क़त्ल न कयो, यानी बंदि न करायो।
ॿी सूरत, को शख़्स नियाणियुनि छोकिरियुनि जी पैदाश खां बचण जे लाइ औलाद बंदि कराए थो, इहे बि नाजाइज़ आहे, हराम आहे। बंदि छाला थो कराए, इन करे इन्हनि जी शादी कराइण में मुशक़त ऐं आर खे मुंहुं ॾियणो थो पए ऐं इहा नियत ज़माने जाहिलियत जे मुशरिकीन जी आहे। क़ुर हदीस में इन जी इंतिहाई घणी मज़म्मत बयानु कई वई आहे। इहे ॿ सूरतूं आहिनि जिन में नाजाइज़ ऐं हराम। हाणे उहे सूरतूं जिन में औलाद बंदि करणु जाइज़ आहे, जिन सूरतुनि में मख़सूस हालात जे तहत इनफ़रादी तौरु ज़ब्त तौलीद जाइज़ आहे। नंबर 1, जेकॾहिं सिलसिला तौलीद खे क़ाइमु रखण सां औरत शदीद बीमार हुजण जो ख़दशो आहे त ज़ब्त तौलीद जाइज़ आहे। यानी हिकिड़ो औलाद थियो, ॿियो औलाद थियो, टियों औलाद थियो, ईअं औलाद थियण सां औरत खे बीमार थियण जो ख़दशो आहे, यकीन ख़दशो आहे त पोइ औलाद बंदि करणु जाइज़ आहे, कराए सघिजे थो, या त बंदि कराए या वक़फ़ो रखाए बि सघे। ॿी सूरत आहे, जेकॾहिं मुसलसल पैदाइशी जे करे ॿारनि जी तरबियत ऐं परवरिश निगरानी सही न थियण जो ख़दशो हुजे त वक़फ़े सां पैदाइश जे लाइ औलाद बंदि जाइज़ आहे। छो त जॾहिं घर में सिर्फ़ु हिकु औरत हुजे ऐं 9-10 महीननि खां पोइ ॿियो थिए त उन लाइ ॿिन्ही ॿारनि खे संभालणु मुश्किल आहे। टी सूरत, हमल ऐं वज़ह हमल जे वक़फ़नि जे दौरान ॿ सूरतनि में इंसानु पंहिंजी ख़्वाहिश पूरी नथो करे सघे, इन करे घणो अरसो घरवारी सां जिनसी ख़्वाहिश पूरी करण जी नीयत सां औलाद बंदि करणु जाइज़ आहे। चौथी सूरत आहे, आम तौरु ॿारनि जी पैदाइश जे करे औरत जो हुस्न ऐं जमाल घटि या बिल्कुलु ख़तमु थियो वञे थो, इन करे जेकॾहिं औरत जे हुस्न ऐं जमाल खे बाक़ी रखण जे लाइ औलाद बंदि कराए थो त सही आहे, इहो जाइज़ आहे, जीअं इमाम ग़ज़ाली फरमायो आहे पंहिंजे किताब इहया उलूमुद्दीन में। पंजी सूरत, घणनि ॿारनि जी परवरिश ऐं तइलीम तरबियत जे ख़ातिर इंसान खे आमदनी जे लाइ ज़्यादा महिनत मुशक़त करणी पवंदी आहे। इंसान डबल टिपल नौकरियूं करणु ऐं ओवर टाइम कमु करणु, कॾहिं कॾहिं वरी नाजाइज़ वसीला बि इख़्तियार कंदो आहे। चोरी, डकैती, कूड़ ॻाल्हाइणु, पंहिंजो पाण खे इन महिनत ऐं मुशक़त खां बचाइणु ऐं मईशत जे वज़न खे घटि करण लाइ जेकॾहिं औलाद बंदि कराए थो त जाइज़ आहे। छो त जंहिं क़दुरु आमदनी जे लाइ मुशक़त घटि हूंदी, उहो शख़्स एतिरो ई इबादत जे लाइ फ़ारिग़ हूंदो, जीअं इमाम ग़ज़ाली पंहिंजी किताब इहया उलूमुद्दीन। छहीं सूरत आहे, बाज़ औरतुनि खे ऑपरेशन ज़रिए ॿारु थींदो आहे, औरत खे ऑपरेशन जी तकलीफ़ ऐं जान जे ख़तरे खां बचाइण लाइ हीअ अमल जाइज़ आहे, बंदि कराए सघे थो। जॾहिं पेट में मज़ीद ऑपरेशन जी गुंजाइश न रहे त अहिड़ो तरीक़ो इख़्तियार करणु वाजिबु, जंहिंसां बिल्कुलु औलाद बंदि थी वञे। हिते हीअ सूरत जेका वाजिब जी आहे, यानी औलाद बंदि करणु वाजिबु आहे। 8हीं सूरत आहे, जेकॾहिं माहिर डॉक्टर चवनि त हाणे ॿारु पैदा कंदे त औरत जी जान खे ख़तरो आहे त बि बंदि कराए छॾे, वाजिबु आहे। अगरि को शख़्स औरत सां मोहबत जे करे हमल वारनि ॾींहंनि में हमल ऐं पैदाइश जी तकलीफ़ुनि खां बचाइणु चाहे त उहो बि औलाद बंदि कराए सघे।